छा तव्हांखे ख़बर आहे असां वटि रत जा मुख़्तलिफ़ ग्रुप छो आहिनि? रत जो रंग साॻियो हुजण जे बावजूदि सभिनी जे रत जो नमूनो साॻियो न हूंदो। हक़ीक़त में इंसाननि में मौजूदु रत जा 8 क़िस्म आहिनि। उन्हनि जो अंदाज़ो कॉम्प्लेक्स प्रोटीन जे क़िस्म मां लॻाए सघिबो आहे जेको सेल मेम्ब्रेन जे ॿाहिरें तह में मौजूदु हूंदो आहे, जंहिंखे एंटीजन सॾिबो आहे। इहे एंटीजन्स रत जे अछनि जुज़नि सां मिली असांखे बैक्टीरिया ऐं मुख़्तलिफ़ वायरस खां बचाईंदा आहिनि ऐं कंहिं इन्फेक्शन थियण खां रोकींदा आहिनि। न रुगो एतिरो पर इहे सुञाणप जे टैग तौरु पिणु कमु ईंदा आहिनि त जीअं असांजो इम्यून सिस्टम यानी क़ुव्वत मुदाफ़त उन्हनि खे धारियो सब्सटेंस सम्झी हमलो न करे। रत में 2 क़िस्मनि जा एंटीजन्स थींदा आहिनि जेके ए ऐं बी तौरु सुञाता वञनि था। रत इन्हनि ॿिन्ही जी मौजूदगी या गैर मौजूदगी ऐं इन ॿिन्ही जे मेलाप ते मुनसिर कंदो आहे। मसलन जेकॾहिं असांजे रत में 2 एंटीजन्स ए ऐं बी मौजूदु आहिनि त असांजो रत ए बी थींदो, ऐं जेकॾहिं रुगो ए आहे त असांजो रत ए थींदो, ऐं जेकॾहिं रुगो बी आहे त असांजो रत बी थींदो, ऐं जेकॾहिं इन ॿिन्ही ए ऐं बी मां असांजे रत जे जुज़नि में को बि मौजूदु न आहे त पोइ असांजो रत ओ थींदो। रत जो पॉज़िटिव या नेगेटिव हुजणु इज़ाफ़ी एंटीजन सिस्टम ते मुनसिर कंदो आहे जंहिंखे RH फैक्टर चइबो आहे। जेकॾहिं असांजी रत में RH फैक्टर मौजूदु आहे त असांजो रत पॉज़िटिव थींदो। जेकॾहिं RH फैक्टर मौजूदु न आहे त असांजो रत नेगेटिव तौरु सुञातो वेंदो। हाणे सवाल इहो थो उभिरे त आख़िर रत जा नमूना एतिरा अहम छो आहिनि? छो त कंहिंखे बि रत ॾियण खां पहिरीं रत जो नमूनो साॻियो हुजणु लाज़मी आहे। जेकॾहिं इहो एहतियात न कबो त ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो बणिजी वेंदो। मिसाल तौरु जेकॾहिं ए ब्लड ग्रुप वारे जो रत कंहिं बी ब्लड ग्रुप वारे माण्हू खे लॻाइबो त इम्यून सिस्टम यानी क़ुव्वत मुदाफ़त उनखे ख़तरो सम्झी उन ते हमिलो करे ॾींदो, जंहिं करे जिस्म अंदरि लॻल रत ॼमणु शुरू थींदी जेका मौत जो सबबु बणिजी सघे थी। पर ब्लड ग्रुप ए बी ऐं ओ लाइ थोरो माहौल अलॻि आहे। ए बी खे यूनिवर्सल रिसिपिएंट सॾिबो आहे, यानी उहो सभिनी खां रत वठी सघे थो, ऐं ओ खे यूनिवर्सल डोनर चइबो आहे जेको सभिनी खे रत ॾेई सघे थो। पर जेकॾहिं तव्हां ओ ब्लड ग्रुप आहियो त सिर्फ़ु ओ ब्लड ग्रुप वारे खां ई रत वठी सघो था। 1909 में पहिरियों भेरो ऑस्ट्रिया जे साइंसदान कार्ल लैंडस्टाइनर रत जा 4 अहम ग्रुप दरियाफ़्त कया। जेकॾहिं तव्हांखे लॻे थो हीअ वीडियो ॼाण मुहैया कंदड़ आहे त पोइ असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं घंटी वारे बटण खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं ईंदड़ वीडियोज़ बाबति तव्हांखे ख़बर पइजी सघे।